नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी खां ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में रुहानी जमायत पंजतनी अल क़ादरी मुफ़क़त इस्लाम ऐं मफ़ाक़ी हुवैत लाल कमेटी जे मेंबर पीर सैयद मोहम्मद शाहिद जिलानी पारां सालियानो अज़ीमुल शान 45 रुहानी जलसो ज़िक्र शहादत हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदरसा सैयद फातिमा ज़ोहरा लूफ साहिबा घोटकी में थियो, जंहिंमें कर्नल जुनैद हाजी अली नीनू खान मेहर समेत समें मुरीदन अक़ीदतमंदन शिरकत कई। इन मौके ते आलमी शोहरत याफ़्ता नात ख़वां हाफ़िज़ शाहिद क़ादरी ऐं मुफ्ती अहमद महमूद चिश्ती नातो पेश कयो। इन मौके ते पीर सैयद मोहम्मद शाहिद जिलानी दादी करबला जे वाक़े ते रोशनी विझंदे चयो त करबला जो वाक़ियो हक़ ऐं सच जे दरमियान मुहरको हुयो, जंहिंमें हज़रत इमाम हुसैन ऐं हुनजी जान निसार इस्लाम जी सरबुलंदी जी लाज़वाल क़ुर्बानी ॾिनियूं। असांखे इस्लामी तालीमात ऐं हज़रत इमाम हुसैन जी फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते अमल करणु घुरिजे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।